अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार ऐं मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, साइट में अॼु फोकस कंदासीं परॾेही फ्रंट ते, परॾेही महाज़ ते जेके तब्दीलियूं, जेके डेवलपमेंट्स मामला असांखे नज़र अचनि पिया उन्हनि खे फोकस कंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु ॻाल्हि कंदासीं ग़ज़ा अमन बोर्ड जी, जंहिंजो क़याम जे हवाले सां ऐलान थी चुको आहे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां। उन हवाले सां पाकिस्तान समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खे उन में शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। ॿुधायो पियो वञे त जेको हीउ अमन बोर्ड हूंदो, हीउ मुस्तक़बिल में जेके वॾा आलमी लेवल ते, आलमी सतह ते जेके वॾा के बि कॉन्फ्लिक्ट हूंदा, के तकरार हूंदा, उन जे हल जे हवाले सां बि हिन जो तमामु अहम किरदारु हूंदो। इन ते बि नाज़रीन फोकस कंदासीं त पाकिस्तान जेतोणीकि हिन वक़्त ताईं इहा तस्दीक ज़रूरु कई आहे त खेनि इन्विटेशन मिली चुको आहे, पर ही दावत हू क़बूलनि था या नथा क़बूलनि। जेकॾहिं क़बूलनि था त उन जा कहिड़ा इम्पैक्ट्स हूंदा ऐं कहिड़ियुनि शर्तनि ते पाकिस्तान इन जो हिसो थींदो, या जेकॾहिं नथा क़बूलनि त उन जा कहिड़ा इम्पैक्ट्स थींदा। इन ते पिणु गुफ़्तगू कंदासीं गॾियल क़ौमुनि जो जेको मुस्तक़बिल हूंदो, छाकाणि त गॾियल क़ौमूं, जीअं मां ज़िक्र कयो त हीउ जेको प्लेटफॉर्म गॾियल क़ौमुनि जो मौजूदु आहे, उनजो बुनियादी मक़सदु बि इहो ई आहे त दुनिया जे अंदरि आलमी सतह ते जेके बि तकरार आहिनि, मामला आहिनि, उनजो जेको निबेरो आहे, हिकिड़ो मक़सदु गॾियल क़ौमुनि जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो इहो बि आहे। पर हिन वक़्तु इहा ॻाल्हि थिए पई त हाणे मुस्तक़बिल जे हवाले सां जेका हिकमत अमली आहे उहा इहा हूंदी त हिन अमुन बोर्ड खां उहो कमु वठिजे, त पोइ गॾियल क़ौमुनि जो मुस्तक़बिल जो छा थींदो, उन ते पिणु गुफ़्तगू कंदासीं। उन खां सवाइ नाज़रीन, अमरीका जी ग्रीनलैंड ते कब्ज़े जी जेका ख़्वाहिश आहे ऐं उन ॾस में थींदड़ जेके मामला आहिनि, कारवायूं आहिनि, उन्हनि खे बि गुफ़्तगू जो हिसो बणाईंदासीं। ऐं इन खां अॻु वेनेज़ुएला ते बि अव्हां ॾिसी चुका आहियो जेका कारवाई थी, उन खां पोइ ग्रीनलैंड ऐं हाणे जेको आलमी मंज़रनामो जुड़े पियो, इन क़िस्म जी कारवायुनि खां पोइ उन ते बि गुफ़्तगू थींदी। ऐं नाज़रीन, पाकिस्तान जे हवाले सां बि गुफ़्तगू कंदासीं। इन समूरी जेके इहे सियासी उथल पुथल दुनिया जे अंदरि असां ॾिसूं पिया, उन में असांजे मुल्क जी जेका पोज़ीशन आहे उहा छा हुजणु घुरिजे, स्ट्रेटजी छा हुजणु घुरिजे, उन ते बि ज़रूरु गुफ़्तगू थींदी। गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म साहब इहा ॻाल्हि बि कई आहे त हाणे इहो तइ करिणो पवंदो त अफ़गानिस्तान खे पुरअमन रहणो आहे या न रहणो आहे, ॿिनि असांखे फ़ैसिलो वठिणो पवंदो। KP में जेको अमुन जो क़याम आहे उहो हाणे अंटर बणिजी चुको आहे ऐं उन ते वधीक का गुंजाइश पाकिस्तान नथो ॾेई सघे। समूरा मामला आहिनि, उन समेत परॾेही फ्रंट ते थींदड़ जेके डेवलपमेंट्स आहिनि उनखे गुफ़्तगू जो हिसो बणाईंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु एक्सपर्ट्स जो मौजूदु आहे, जो तारुफ़ सां कराईंदसि। अॼोके पैनल में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे सीनियर डिप्लोमेट आहिनि अॻूणा एम्बेसडर ज़फ़रुल्ला शेख साहब, मूंसां गॾु इन प्रोग्राम में मौजूदु आहिनि सीनियर डिप्लोमेट जमील अहमद साहब ऐं GR बलोच साहब। कुझु देरि खां पोइ मूंखे प्रोग्राम में जॉइन कंदा ज़फ़रुल्ला शेख साहब। अव्हांखे भलीकार ऐं अव्हांजी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु ॾिनो। कुझु डेवलपमेंट्स मूं ज़िक्र कयो जेके असांखे नज़र अचनि पियूं, दुनिया अंदरि जेका सियासी उथल पुथल नज़र अचे पई, अव्हां कीअं कॉमेंट कंदो, कीअं ॾिसो पिया उन्हनि खे। ऐं ख़ासि करे जेकॾहिं आगाज़ कयूं ग़ज़ा अमुन बोर्ड खां, इन जे क़याम जे ऐलान खे कीअं पिया ॾिसो अव्हां ज़फ़रुल्ला शेख साहब? महिरबानी, तव्हां दावत ॾिनी। ॾिसो, जॾहिं खां इहा ग़ज़ा जी जंग शुरू थी आहे, उन खां सवाइ दुनिया जी जेकी सॼी पॉलिटिक्स में तमामु घणी चेंज आई आहे। ख़ासि करके हे ट्रंप जो जेको हिकिड़ो साल गुज़रियो आहे, इहो हिकिड़ो वुल्केनिक ईयर हो, जंहिंजी लावा जेकी आहे उहा निकिरे थी पई, अञा ताईं ऐं पई हले थी पई, ऐं सॼी दुनिया जे मुल्कनि खे हिलाए बि छॾियो अथसि। ऐं हर फील्ड में इन में ख़्याल काफ़ी शयूं जेके थियूं हुन में तव्हां चाइना सां रखो या ग्रीनलैंड जो जेको तव्हां कयो, वेनेज़ुएला जो थियो, पर वॾी ॻाल्हि इहा आहे त सभु मुस्लमान, घणो करे मुस्लमान मुल्क जेके आहिनि क्राइसिस में, तव्हां ॾिसो सीरिया जो छा हाल थियो, लेबनान जो छा हाल आहे, ईरान जो छा हाल थियो, कतर में छा सिलसिलो हलियो, कहिड़ियूं डेवलपमेंट्स हो पंहिंजो सऊदी अरेबिया में थियूं, पाकिस्तान जी अप्रोच छा आहे, अफ़गानिस्तान किथे बीठो आहे, त तव्हां ॾिसंदो त तरक़ी किथे आहे। त मुस्लमान मुल्कनि खे हाणे तमामु वॾा चैलेंजिस ॿिए सामने तमामु घणा आहिनि। इन सां गॾोगॾु जेको तव्हां ज़िक्र कयो, जेको तव्हां हाणे POP जेको हाणे हले थो, ख़ासि करके डायरेक्टली इन ते तव्हां चवंदा ग़ज़ा में जेको आहे पंहिंजो ठहे वियो BOP जेको आहे, उन में जेको हाणे 20 पीस जो 20 पॉइंट प्लान हुयो पंहिंजो हिन जो ट्रंप जो हुयो, उन खां पोइ सिलसिलो जेको हलियो आहे त हीउ जेको हाणे ॿियो फेज़ जेको आहे सीज़ फायर खां पोइ हले पियो त हाणे हिते छा कजे, रिकंस्ट्रक्शन कीअं थिए, कंहिंजे हथ में कंट्रोल हुजे। अहिड़ी तरह जेको हाणे फ़ैसिलो थियो आहे त कोई 50-60 मुल्क जेके रिपोर्ट्स अचनि थियूं उन्हनि खे इनवाइट कयो वियो आहे। ऐं डिफरेंट लेवल सेटिंग जूं उन में मोटा मोटा जेको मूंखे मां जेको पढ़ियो आहे त हुन में सिक्योरिटी जो सिलसिलो जेको आहे इहो घणो करे अमेरिकन सियासत में रहंदो, ऐं कुझु ॿिया साथी हूंदा, कुझु इकोनॉमिक लेवल ते रिकंस्ट्रक्शन में कुझु ॿिया हूंदा। ख़ैर, असांजे
आई आहे, पर हाणे असां अञा पूरी तरह जवाब कोन ॾिनो आहे, पर इन्विटेशन ज़रूरु आई आहे। हाणे मां सम्झां थो त असां इन करे जवाब नथा ॾियूं, कुझु मुल्क आहिनि जिन जवाब न ॾिनो आहे, कुझु मुल्कनि ॾिनो आहे। असल में आहे हमास जो इशू। उते जेको मेन इशू जेको आहे अमेरिकन जो इहो आहे त हमास खे बिल्कुलु उनखे काथे बि उनजी का बि पेशरफ़्त दूर जी ॻाल्हि आहे, को बि हिसो न ॾिनो वेंदो, न एडमिनिस्ट्रेटिव लेवल ते ॾींदो, टेक्निकल जेके एडमिनिस्ट्रेशन थींदी हाणे किथे बि, पर हुननि जे डीमिलिटराइज़ कयो वेंदो, हुन जा हथियार बि ख़तमु कया वेंदा। उनमें जेको आहे पाकिस्तान जो थोरा सा ईअं न आहे त पोइ हमास खे पाकिस्तान सपोर्ट थो करे, पर हमास बि फ़लस्तीनी आहिनि। जीअं हाणे मिसाल जी ॻाल्हि थींदो आहे, कंहिं ग्रुप में सुठा बि हूंदा आहिनि, तालिबान सुठा बि आहिनि, ख़राब बि आहिनि, हमास में सुठा बि आहिनि, ख़राब बि आहिनि, त उहे फ़लस्तीनी आहिनि त हाणे जो उन ते डिस्कशन घणी नथा कयूं। पर ओवरऑल सिचुएशन खे ॾिसी करे पाकिस्तान ॾाढी कॉशियसली इनखे जेको आहे तमामु माइन्यूटली एग्ज़ामिन करे रहियो आहे त छा असां इन जेको आहे BAP में कहिड़ो हिसो बणिजूं, असां छा हुनजी कंट्रीब्यूशन कयूं, करणु चाहियूं था। असांजे फॉरेन ऑफिस मां स्टेटमेंट आई आहे त असां कंट्रीब्यूट करणु चाहियूं था, पर असां अहिड़ी कंट्रीब्यूशन नथा करणु चाहियूं जंहिंमें सुभाणे ईअं थिए त असां को उते उनजे ख़िलाफ़ को वञी कमु करे ऐं कंहिं ॻाल्हि में वञी हिसो वठो। मे बि मूंखे जेको लॻे थो त एडमिनिस्ट्रेशन लेवल ते जेको रूटीन जी एडमिनिस्ट्रेशन थींदी आहे, जेको टेक्निकल एडमिनिस्ट्रेशन तव्हां खणी चओ, उनमें हिसो थी सघे थो उहो वठे पाकिस्तान जेको आहे। त मूंखे जेको लॻे थो जेको आहे हाणे इहो ज़रूरु काथे न काथे वञी ॻाल्हि बीहंदी, पर हिन में कुझु मुंहिंजो ख़्याल आहे महीनो ॾेढ ॿ महीना लॻंदा। इहो नओं शेप ठहंदो, इलाही कमिटीज़ ठहंदियूं, टेक्निकल कमिटीज़ ठहंदियूं, ॿियूं ठहंदियूं, काफ़ी ठहंदियूं। उनमें पोइ इहो सॼी वञी साम्हूं माण्हू सॼी शइ ईंदी साम्हूं त केरु हूंदो कंट्रोल में। सिक्योरिटी जो त क्लियरली आहे त हूंदा, पर ॿ शयूं बि आहिनि, छा इसराइल जा उहे बि हुन में हूंदा, इनजी इन्वॉल्वमेंट हूंदी या न हूंदी। अच्छा, ॿियो फ़ौजूं जेके आहिनि, फ़ौजूं जेका आर्म फोर्सिस आहिनि, उहे कंहिंजूं कंहिंजूं कहिड़े मुल्कनि जूं हूंदियूं ऐं उन्हनि खे कहिड़ो ॾिनो वेंदो, मैंडेट कहिड़ो ॾिनो वेंदो, उहो कंहिंजे कंट्रोल में हूंदियूं। इहे इलाही क्वेश्चन मार्क्स आहिनि जेके मुंहिंजो ख़्याल आहे ईंदड़ कुझु हफ़्तनि में इहे वञे। ठीक शेख साहब, जीअं मां चयो त इलाही सवाल आहिनि ज़ाहिरा, ऐं उहे ईंदड़ कुझु वक़्त में उहे सवालनि जा जवाब साम्हूं ईंदा। इज़राइल हिन वक़्त ताईं ख़दशनि जो इज़हार कयो आहे ऐं नाख़ुशीअ जो इज़हार कयो आहे हिन ग़ज़ा अमुन बोर्ड ते, पर उनखां अॻु जीअं मां ज़िक्र कयो त पाकिस्तान जे लाइ तमामु घणो जेको ज़ाहिरा चैलेंजिंग हिकिड़ो वक़्तु आहे। त हाणे जेकॾहिं पाकिस्तान उन में वञे थो, कॉन्ट्रीब्यूट करे थो, त कहिड़नि शर्तनि ते तव्हां सम्झो पिया त पाकिस्तान खे इन मामले में शामिल हिसो थियणु घुरिजे, छाकाणि त हिन वक़्त ताईं जेके बयान उहे डिफेंस मिनिस्टर जा हुजनि, उहे परॾेही ऑफिस मां ईंदा हुजनि, जेके बयान हुजनि उनजी आजियां ई कई पई वञे त जेको ही दावत मिली आहे इन जी आजियां ज़रूरु थिए पई। तव्हांखे छा चवंदो मां, कहिड़नि शर्तनि ते पाकिस्तान खे हिन में जेकॾहिं पाकिस्तान कॉन्ट्रीब्यूट करे थो त कहिड़ा शर्त रखणु घुरिजनि उन्हनि खे? जी जी ज़फ़र शेख साहब, शर्त जेके पाकिस्तान जा मां जेको अर्ज़ु कयो त जेको मेन कंसर्न असांजो इहो आहे, असां उन कंहिं शइ में बि हिसो नथा वठणु चाहियूं। मतिलबु मुंहिंजे लिहाज़ खां हिकिड़ो इहो आहे त असां इंडियन जी जेकॾहिं इसराइल जेको मिलिट्री कमांड आहे उनजे हेठि असां कमु करणु नथा चाहियूं। असांजी मिलिट्री जो जेकॾहिं उते वञनि थियूं फ़ौजूं ऐं जेकॾहिं कंट्रीब्यूशन चवनि था उन में जेकॾहिं हिसो पए थो असांजो, त असां हमास जे ख़िलाफ़ कोई एक्शन कोन खणंदासीं, उन्हनि खे कोन मारींदासीं, उन्हनि जे वञी करे उते अटैक कोन कंदासीं। ॿ शयूं जेके क्लियरली मूंखे नज़र अचनि थियूं त इहे पाकिस्तान जे लाइ इहो कंसर्न आहे। टियों जेको कंसर्न आहे मेरा त छा पाकिस्तान जी कंट्रीब्यूशन जेकी आहे सिर्फ़ु आर्म फोर्सिस जे लेवल ताईं हूंदी या पाकिस्तान जी कंट्रीब्यूशन ॿी कहिड़े क़िस्म जी थी सघे थी। त हाणे उन में इहे शइ जेके असांजो कंसर्न रुॻो ॿ शयूं जेके मेन आहिनि इहे, पर उहो त अमेरिकन चई छॾियो आहे त असांजी जेको सिक्योरिटी हूंदी उहा जे कमिटी हूंदी या जो बि हुनजो अरेंजमेंट आहे उहो अमेरिकन जे हथ में हूंदो ऐं शायदि ॿिया बि कुझु हुन में साण हुजनि। पर हाणे इहो अॻिते बि जीअं मां अर्ज़ु कयो त ख़बर पए, मां सम्झां थो पाकिस्तान तेसि ताईं फाइनल जवाबु न ॾींदो जेसि ताईं ॿिनि टिनि हफ़्तनि में इहा शइ क्लियर न थी थिए। क्लियर थी वेंदी। हिन वक़्त ताईं परॾेही ऑफिस मां इहो त बयानु साम्हूं आयो आहे त पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जी करारदादुनि मूजिबि फ़लस्तीन मसइले जे जटादार हल लाइ ग़ज़ा में अमुन ऐं सलामती जी परॾेही कोशिशुनि में ज़रूरु शामिल रहंदो। पर फर्दर जीअं मां चयो, असां इहो चयो आहे त असां सिक्योरिटी काउंसिल जा जेके रेज़ोल्यूशन्स आहिनि उन जे मुताबिक़ कमु थिए। जी असांजो इहो चवणु आहे।
बिल्कुल बिल्कुल ऐं गरुगर शेख साहब हाणे ज़ाहिर आहे हिन वक़्त ताईं त जेके मामला साम्हूं अचनि पिया मुख़्तलिफ़ मुल्कनि खे दावत ॾिनी वई आहे ॼाणाए पियो वञे त ता हयात पंहिंजी जेका अमरीकी सदर जी सरबराही हूंदी उन में ई बोर्ड कमु कंदो इहो बि ॼाणाए पियो वञे त हिन जी मुस्तक़िल रुकनियत लाइ $1 अरब जी का शर्त बि रखी वई आहे पर इहो बि ॼाणाए पियो वञे त जेका मुस्तक़बिल जी हिकमत अमली हूंदी उन में दुनिया अंदरि आलमी सतह ते जेके वॾा वॾा तकरार थींदा उन्हनि जे हल जे हवाले सां बि ही बोर्ड को रोल प्ले कंदो मुस्तक़बिल में हिन जो दायरे खे वधाईंदो त पोइ गॾियल क़ौमुनि जो ज़ाहिर आहे उनजो मैंडेट बि उन में बि इहे ॻाल्हियूं बुनियादी लिहाज़ खां बुनियादी मैंडेट में शामिल आहिनि उन जी बका ते को मसइलो थी सघे थो कि सवाल पैदा थी सघनि था के प्राइवेट इदारा भी आहिनि जेके इन में कंट्रीब्यूट कंदा उहे बि शामिल थिया आहिनि ऐं सट जेके वॾा वॾा शइ जेके आहिनि उन में ईअं थींदो रिकंस्ट्रक्शन जे लाइ बि त पैसा बिलियंस ऑफ डॉलर्स खपंदा ऐं उन बिलियंस ऑफ डॉलर्स केरु ॾींदो मुल्क में त ॾींदा पंहिंजी जाइ ते कंट्रीब्यूशन थींदियूं उन खां पोइ जेके प्राइवेट इदारा आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि उन में ॼण मिसाल ॻाल्हि कुझु डिसीशन मेकिंग में जेके मथां मिसाल जी ॻाल्हि हाणे पंहिंजे ट्रम्प जेको आहे पंहिंजे सन इन लॉ कुशनर खे हुन में रखियो आहे ॿिया बि अहिड़ा इंपॉर्टेंट माण्हू जेके आहिनि उहे रखिया आहिनि उन में हिन जो जेको सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे उहो बि हुन में आहे त चवण जो मक़सदु आहे त हू पंहिंजो कंट्रोल पाण वटि रखंदा हाणे इन में ॾिठो जेकॾहिं वञे त पॉलिटिकली ट्रम्प जो ग्राफ जेको आहे लोकल लेवल ते एतिरो वधियो न आहे घटियो आहे पर इलेक्शन्स में अञा देरि आहे ट्रम्प खे अञा साल थियो आहे ट्रम्प खे अञा 3 साल आहिनि हाणे ट्रम्प जेको फर्स्ट अमेरिका फर्स्ट जो नारो लॻाए रहियो आहे डिफरेंट लेवल्स में पर हाणे जेको गज़ा जो मसइलो आहे इहो चए थो त कंबाइंडली सभु इन में हुजनि त मुंहिंजो ख़्याल आहे त गज़ा खे रिकंस्ट्रक्ट ज़रूरु कंदा अल्टीमेटली कंट्रोल जेको आहे कंट्रोल उहो अमेरिकन्स वठी रहंदो ऐं मां सम्झां थो इलाहियुनि मुल्कनि जो इहो एतिराज़ हूंदो त इसराइल हिन में पार्टी ॾियो हुजे कंहिं बि शइ में यानी जेके विढ़ंदड़ आहे यानी इसराइल जेको आहे या ईरान जेको आहे इन्हनि में पार्टियूं उहे न हूंदियूं कंहिं बि कमिटीअ में त जेके इन्हनि सां वरी मसइलो पैदा थिए ठीकु ऐं गरुगर ज़फ़रुल्लाह शेख साहब इहो बि ज़रूरु ॿुधाइजो पाकिस्तान इहो वाज़े कयो आहे त अफ़गानिस्तान खे पुरअमन रहणो आहे या न रहणो आहे हाणे गुंजाइश ख़त्म थी चुकी आहे हाणे फ़ैसिले जो वक़्तु आहे फ़ैसिलो करणो पवंदो ऐं गरुगर वज़ीर आज़म साहब फील्ड मार्शल इहा ॻाल्हि कई आहे त KP अंदरि अमुन जो क़याम अणटर आहे ऐं उन हवाले सां हाणे असीं बिल्कुलु जेको फ़ैसिलाइतो जेको स्टेज आहे या फ़ैसिलाइतो मरहलो आहे उन ते बीठल आहियूं उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो जी बिल्कुलु इहो वक़्तु अची वियो आहे असां हुनखे क्लियर मैसेज ॾियूं ॾिसो असांखे शुरू में असांजे महिमान नवाज़ी जो असांजे प्राइम मिनिस्टर चयो आहे त कोई हुननि ख़्यालु न कयो कोई हीउ जेके तालिबान जो ग्रुप आहे इहो हिकिड़ो ग्रुप आहे मां हमेशह गुज़ारिश इहा कई आहे त उहे तालिबान न आहिनि जेको उहा तालिबान जी हुकूमत हे हिकिड़ो डिफरेंट ग्रुप्स आहिनि जेके पाण में हिकिड़ो नंढड़ी हुकूमत ठाहे वेठा आहिनि जिन खे रिकॉग्नाइज़ दुनिया कयो ई न आहे हाणे मक़सदु आहे हाणे अॼु बि तव्हां जेकॾहिं मां रिपोर्ट हिकिड़ी अफ़गानिस्तान जी ॾिसां पियो एॾी पॉवर्टी थी वई आहे खाइण लाइ मानी कान्हे हुननि वटि एॾी रिस्ट्रिक्शन आहे सभु शइ जेकी आहे हुन में का बि न आहे हुते जेको आहे हिबतुल्लाह ॿिया जेके हुते ॿिया ग्रुप्स जेके आहिनि उहे अलॻि अलॻि बटिजी विया आहिनि पाण में ॾिसण सां पोइ पीड़े थो हुनजो पाण में इलाही थी वियो आहे त नवा दुनिया सां गॾिजी हलूं के चवनि था न साॻियो रखूं त हाणे जेको हालत थी आहे हुते इन करे पाकिस्तान बार बार हुनखे चयो आहे ईअं जेको तव्हां असांजी महिमान नवाज़ी जो कोई ख़्यालु न कयो आहे पर असांजो हिकिड़ी डिमांड हुई त पंहिंजे जेके प्रॉक्सीस तव्हां जूं आहिनि अफ़गानिस्तान जूं आहिनि या जेके इहे TTP वारा आहिनि या ISP जेके आहिनि उहो तव्हां उन्हनि खे ऑपरेट करण था न ॾियो जेको मां सम्झां थो त इहो बिल्कुलु क्लियर एविडेंसिस अकॉर्डिंग टू द रिपोर्ट असां वटि आहिनि त उहे जेके अफ़गानिस्तान जी हुकूमत आहे उन में कुझु हिसा उन्हनि खे मदद करे रहिया आहिनि फाइनेंशियली बि करे रहिया आहिनि ऐं फैसिलिटेट बि करे रहिया आहिनि कतर में ॻाल्हियूं थियूं टर्की में ॻाल्हियूं थियूं तव्हांखे यादि हूंदो त ॻाल्हाइण वारा जेके हमरा हुया उहे असां सां एग्री कनि पिया त वरी क़ाबिल एग्री न पियो करे हिते इंडियन इन्फ्लुएंस बि आहे उहे बि चाहिनि था त हिते छा हुन ते अफ़गानिस्तान जो इशू जेको आहे ॾाढो मुंझल इशू आहे ऐं अफ़गानिस्तान खे हाणे जेको असांजे प्राइम मिनिस्टर साहिबु चयो आहे फाइनल कॉल ॾिनी आहे त भाउ असां तव्हां ईअं न कयो असां तव्हांजा वफ़ादार आहियूं असां तव्हांजा दोस्त आहियूं असांजा दोस्ती रखो तव्हांजे मुल्क जो हाल बि सही थींदो मां सम्झां थो जेकॾहिं हुते सुठो सेंस प्रिवेल करे थो त अफ़गानिस्तान हुकूमत वारा जेके वेही करे पाकिस्तान सां ॻाल्हाईंदा ऐं पाकिस्तान सां हे जेके सभु TTP जेको हुतां दहशतगर्दी जेकी थिए थी उहा ख़तमु करण जी कोशिशि उहे कंदा छो जो उहा त बिल्कुलु ते कंप्रोमाइज़ आहे ई कोन त फील्ड मार्शल बि चयो आहे की अफ़गानिस्तान का वॾी ॻाल्हि कान्हे पर इहो
इहो कमु असां कोन कंदासीं जंहिंमें इहा ॻाल्हि ख़राबु थिए, पर असां हुनखे बार बार सम्झायूं था इहो करणु न खपे। जेको तव्हां चयो आहे मां सम्झां थो त हाणे डिफिकल्ट टाइम आहे अफ़गानिस्तान जे लाइ, ॾिसूं हो छा थो करे। महीने खनि में ख़बर पइजी वेंदी त अफ़गानिस्तान जो रिस्पॉन्स कहिड़ो आहे। इंडिया कोन बचाईंदो अफ़गानिस्तान खे, हाणे अफ़गानिस्तान खे पंहिंजो सोचणु खपे ऐं सोचींदा। ठीक ज़फ़रुल्लाह शेख साहब, कुझु ॿिया बि डेवलपमेंट्स के मामला नज़र अचनि पिया। अमरीकी ग्रीनलैंड ते कब्ज़े जी जेका ख़्वाहिश आहे उन ॾिस में बि खोड़ सरगर्मियूं नज़र अचनि पियूं, इनखे कीअं पिया ॾिसो मां? ग्रीनलैंड जो जेको डेनमार्क बिल्कुलु डिनाई कयो आहे त असां कॾहिं बि ग्रीनलैंड जो जेको आहे को बि कब्ज़ो या को बि जेको अमेरिका पंहिंजी विश शो कई आहे असां उहा न ॾींदासीं, ग्रीनलैंड न ॾींदासीं। ॿियो इहा इंटरनेशनल लॉ जी भटकड़ी हूंदी सिधी साईं जेकी आहे। ग्रीनलैंड जो अवाम बि चए थो असां अमेरिकन जे अंडर नथा रहणु चाहियूं, नंबर 2। नंबर 3 जेको आहे, पर अमेरिकन जो सवाल वॾो इहो आहे त उहे ग्रीनलैंड खे खणणु छो था चाहिनि, छो था वठणु चाहिनि। उन ते ट्रम्प इहो चयो आहे त हिते चाइना ऐं रशियन्स जो अखिया हुन ते ग्रीनलैंड ते उहे खणी वेंदा, इन करे उन खां अॻु में जो हो खणनि असां खणंदासीं। ॿियो मोटिव कहिड़ो आहे, ग्रीनलैंड में नेचुरल रिसोर्सिस तमामु घणा आहिनि। त हाणे तव्हां ॾिठो हूंदो त ट्रम्प जेको आहे उनजी पॉलिसी जेकी आहे सॼी दुनिया में जेको सिलसिलो हलियो आहे, चाहे तव्हां यूक्रेन वठो या पाकिस्तान तव्हां अचो या तव्हां पंहिंजे ग्रीनलैंड में वञो या वेनेज़ुएला में तव्हां वञो, जिते जिते हुन ॾिठो आहे त तेल ऐं नेचुरल रिसोर्सिस आहिनि त उहे हुननि खे करण जी कोशिशि करे थो त उते असां अमेरिकन जेके उन्हनि खे इन्वॉल्व कयूं उहे खणूं। नंबर 2 जेको आहे त रशियन्स जो जेको इन्फ्लुएंस आहे उहो जिते किथे घटाई। नंबर हुन जो फॉरेन पॉलिसी जो आहे त चाइनीज़ ऐं रशियन इन्फ्लुएंस किथे बि दुनिया जे खिते में न रहे। इंडिया खे क्लियरली चयो वियो त उन खां तव्हां तेल बि न वठे, भले त सैंक्शन लॻाईंदासीं। तव्हां अंदाज़ो लॻाए त हे जेको ट्रम्प जी जेकी पॉलिसी इन लेवल ते कमु थी करे, इसराइल खे रिकॉग्नाइज़ कराइबो, उनजो इन्फ्लुएंस थींदो। ईरान खे जेको आहे रशियन्स खे ऐं चाइनीज़ खे कॾहिं बि अचणु कोन ॾींदो। हमास खे बिल्कुलु ख़तमु करण जी कोशिशि कंदो। उन खां मिनरल्स जेके दुनिया में आहिनि उन्हनि खे टैप करण जी कोशिशि कंदा। ऐं जेके हाणे वेनेज़ुएला जो सॼो ऑयल आहे उहो खणनि था पिया हुतां। इहो तव्हां ग्रीनलैंड वारो जेको तव्हां इशू कयो आहे, जेको मेन पर्पज़ हुनजो ग्रीनलैंड खणण जो इहो ई आहे। बार बार चए थो मूंखे जेको मक़सदु लॻे थो ट्रम्प जेके स्टेटमेंट ॾिनियूं त उहे ई आहिनि। त हाणे इन ते छा थियो आहे त यूरोपियन यूनियन में थोरी खड़बड़ अची वई आहे, त जेकॾहिं ग्रीनलैंड जो असां लाइ प्रॉब्लम थी वेंदो, ख़ासि करके जर्मनी, फ्रांस ऐं कुझु ॿियूं आहिनि, ख़ासि करके डेनमार्क। अॼु बि जिन डेनमार्क जी स्टेटमेंट आई आहे फॉरेन मिनिस्टर जी त असां कॾहिं बि ग्रीनलैंड न ॾींदासीं। ऐं जेकॾहिं ट्रम्प असांजे मथां टेरिस लॻाया त हुनजो असां प्रॉपर जवाबु ॾींदासीं। गॾोगॾु शेख साहब, चाइना बि वाज़े कयो आहे त चाइना जे ख़तरे जो जवाबु ॼाणाए करे इन मामलनि खे जेके बि सरगर्मियूं थियनि पियूं उन्हनि पिणु पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो आहे। बिल्कुलु चाइना कयो। चाइना त हर स्टेज ते ख़दशनि जो इज़हार कयो बि आहे। पहिरियों बि जॾहिं 25% वारो इन खां अॻु में चाइना सां त अमेरिका जी शुरू खां वठी ट्रेड वॉर हले पई। ऐं इहे जेके टैरिफ जो आहे ऐं अख ॿूट अॼु कान, जॾहिं खां नए सिरे खां ट्रम्प जी हुकूमत शुरू थी आहे त चाइना सां हिन चाइना खे कंटेन करण जी कोशिशि कई आहे। ऐं हुन ते उन मां जिते 50% इंडिया ते बि लॻो, चाइना ते बि लॻो, ॿियनि ते बि इलाही ते लॻो आहे। त चाइना सां त हुनजी जेकी वॉर जेकी आहे, कोल्ड वॉर चयो या जेकी बि आहे, उहा ट्रेड वॉर आहे। जेके पॉलिटिकल वॉर त काई बि कान्हे का। असल में इन करे चाइना टाइम टू टाइम इहो वार्निंग इशू करे रहियो आहे कि असांखे करे बनाए असां चयो त वञे त असां हीअं कंदासीं। ॾिसो अफ़गानिस्तान में बि चाइना जो इंट्रस्ट आहे। अल्टीमेट डे मां तव्हांखे ॿुधायां थो, अमेरिका अफ़गानिस्तान ते बि करण जी कोशिशि कंदो। उते मिनरल तमामु घणा आहिनि ऐं इन ते ईंदो। पर फ़िलहाल गाज़ा जो इशू आहे, ग्रीनलैंड जो इशू आहे, वेनेज़ुएला जो इशू आहे, अफ़गानिस्तान जो इशू हुन जे हथ में आहे। पर उन्हनि खे फ़िलहाल हथ कोन था विझनि, पर अफ़गानिस्तान ते बि ज़रूरु ईंदा। हिते ईरान जे विच में इशू फाथो पियो आहे, उनखे थोरो कंदा। ॾिसो अल्टीमेटली अफ़गानिस्तान ते बि ज़रूरु ईंदा। ऐं मूंखे लॻे थो इहो जेको बाबरान जो जेको आहे बेस आहे इहो वरी खणंदा। थैंक यू सो मच ज़फ़रुल्लाह शेख साहब। मूंखे जमील अहमद साहब ज्वाइन किया है। नाज़रीन, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब सीनियर डिप्लोमेट आहिनि, वीडियो लिंक ज़रिए मूंसां गॾु मौजूद आहिनि। जमील साहब, अव्हांखे बि भलीकार। ज़फ़रुल्लाह शेख साहब ऐं जिया साहब बि कुझु देरि में मूंखे ज्वाइन कंदा। ओवरऑल जेके की इंटरनेशनल डेवलपमेंट असां ॾिसूं पिया ऐं उन्हनि ते तजियो ॾियनि पिया ज़फ़रुल्लाह शेख साहब, अव्हां खां बि ॼाणणु चाहींदासीं अव्हांजी राय छा आहे, अव्हांजो तजियो छा हूंदो जेके डेवलपमेंट्स असांखे नज़र अचनि पियूं, ख़ासि करे गाज़ा जो जेको अमुन बोर्ड आहे जंहिंमें पाकिस्तान खे पिणु शामिलु थियण जी दावत ॾिनी वई आहे, जेतोणीकि पाकिस्तान में शामिलु थियण या न थियण जे हवाले सां को फ़िलहाल को फ़ैसिलो न कयो आहे, पर हीअ मामला साम्हूं अचनि पिया। कीअं ॾिसो पिया अव्हां हिन मामले खे?
न बोर्ड ऑफ पीस में तो पाकिस्तान पंहिंजी कॉन्सेंट ॾिनी हुई न सितंबर में। वो जी। जेके 8 ममालिक हुया, जेके 8 कंट्रीज़ हुया, उन्हनि सां कंसल्टेशन हली सितंबर में जेॾीमहिल जनरल असेंबली जी सेशन थियो हो। ऐं उन दौरान जेके मुस्लिम कंट्री 8 जेके हुया, इन्हनि पाण में बि सलाह मशवरो कयो हो। उन खां बाद कंसल्टेशन खां बाद ही बोर्ड ऑफ पीस ठही। बोर्ड ऑफ पीस जे कुछ लूज़ एंड रहिजी विया हा, जेके उहे आहिस्ते आहिस्ते उनखे क्लैरिफाई कनि था पिया। उन में हाणे टियों ॾींहुं उन्हनि क्लैरिफाई कयो आहे त जेके 3 टियर सिस्टम आहे, पहिरियों त बोर्ड ऑफ पीस आहे, पोइ वरी एग्जीक्यूटिव कमेटी आहे, पोइ उन खां बाद टेक्नोक्रेटिक एडमिनिस्ट्रेशन उन्हनि ठाहियो आहे, जंहिंमें उन्हनि हेड उनजो ठाहियो आहे हिकिड़ो फलस्तीनी अली साहत, उनजो नालो आहे। त ही सभु त उहो करे वेठा आहिनि। ऐं पोइ उन में हिकिड़ो बल्गेरियन आहे डिप्लोमेट, फॉर्मर एम्बेसडर आहे, उनखे हाई रिप्रेज़ेंटेटिव करे रखियो आहे उन्हनि, जेको बोर्ड ऑफ पीस जो बोर्ड ऑफ पीस जो सेक्रेटेरिएट उहो संभालंदो। हुन ते हाणे उनजो बाक़ाइदा ऑर्गेनिग्राम इंफ्रास्ट्रक्चर उन्हनि करे छॾियो आहे। ऐं एग्जीक्यूटिव बोर्ड में उन्हनि कुझु कॉमन मेंबर रखिया आहिनि, जेके बोर्ड ऑफ पीस में आहिनि, उहे एग्जीक्यूटिव कमेटी में बि आहिनि या एग्जीक्यूटिव बोर्ड बि उनखे चवनि था पिया। ऐं हू सभु जे ॻाल्हियूं ॾिसूं त असांखे नज़र थो अचे त इहे गाज़ा जो त उन्हनि तक़रीबन जेको शुरूआत में फ़ैसिलो कयो हो उन्हनि लाइन ते हलनि था पिया। ऐं इहा इन्हनि जी वधीक जेका लीनिंग आहे या जेके माण्हू इन्हनि में आहिनि, मिसाल जे तौर ते विटकॉफ जेको आहे, या जेराड आहे, या टोनी ब्लेयर आहे, या जेको आहे उन में ॿिया रवान हिकिड़ो आहे जेको दुनिया जो तमामु वॾे में वॾो इन्वेस्टमेंट कंपनी जो मालिक आहे। जोश गोरेमबंग हिकिड़ो आहे, गाज़ा रिवेरिया जेको ठाहिनि पिया, जंहिंमें मिडल ईस्ट जो रिवेरिया ऑफ मिडल ईस्ट जेके ठाहिनि पिया डेवलपमेंट में। ही सभु ॻाल्हियूं असां ॾिसूं त ज़ाहिर आहे जेको नियत उन्हनि जी हुई पहिरियां, उन नियत ते अॻिते हलनि था पिया। ऐं पोइ वरी एग्जीक्यूटिव बोर्ड में उन्हनि कतरी बि हिकिड़ो शामिल करे वरितो आहे, डिप्लोमेट इजिप्शियन जनरल खे शामिल करे वरितो आहे। बाक़ी उन में यूएई जो बि हिकिड़ो नुमाइंदो शामिल करे वरितो आहे। ऐं बसि मुस्लिम ममालिक जा इहे आहिनि। ऐं टर्की जो बि फॉरेन मिनिस्टर इन्हनि शामिल करे वरितो आहे हिन में। त मक़सदु चवण जो इहो आहे कि हाणे स्ट्रक्चर त ठही वियो न। हाणे जेको 3 टियर सिस्टम आहे गाज़ा जो, मतिलबु इहो आहे त हाणे गाज़ा में टेक्नोक्रेट बि ठही वई। जेके हमास वारनि सां शुरू में कंसल्टेशन में हुया, हमास रिलक्टेंटली मरता क्या नहीं करता, उन बि एक्सेप्ट करे वरितो उन वक़्तु। और उनखे जेको ऑब्जेक्शन आहे, उहो ऑब्जेक्शन इजिप्ट जो जनरल आहे जेको हैंडल पियो करे हमास वारनि खे, उनखे विच में उन आणे छॾियो आहे उन बोर्ड में। त किराए ते वठंदा, हीउ जेको सिलसिलो आहे। पर मां सम्झां थो पियो त पाकिस्तान इन सूरत हाल में किथे उन मामले में न अची वञे जंहिं लिहाज़ सां पंहिंजो नुक़सानु खाई वियो गल्फ वार में इजिप्ट उहे पंहिंजा तक़रीबन 17-18 बिलियन जो लोन माफ़ कराए वियो। पाकिस्तान खे उन में बिल्कुलु कंहिं लिहाज़ सां को फ़ाइदो न थियो आख़िर में, छो जो उन वक़्तु जो हिकिड़ो आर्मी जो सरबराह हो, उन हिकिड़ो अहिड़ो बयानु ॾेई छॾियो त वर्ल्ड जेका ओपिनियन असांजे ख़िलाफ़ थी वई, ऐं असांखे मोकिलिणो बि हो, असां मोकिलियोसीं बि पंहिंजो ट्रुप्स। त मक़सदु इहो आहे त हाणे असांखे पंहिंजे मामलात खे चङी तरह असेसमेंट करे ऐं असांखे बोर्ड ऑफ पीस में मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे त शामिल न थींदासूं त पंहिंजो बि नुक़सानु कराईंदासूं, फ़लस्तीनियुनि जो बि नुक़सानु कराईंदासूं। मां नथो चवां त बोर्ड ऑफ पीस जेको आहे इंटरनेशनल लीगल फ्रेमवर्क जे मूजिबि आहे, नो, इट इज़ नॉट अंडर बिल्कुलु लीगल इंटरनेशनल लीगल लॉ जे मुताबिक़। इहो त पहिरियों जेको बोर्ड ऑफ पीस हिननि ठाहियो आहे 60 मुल्कनि खे दावत ॾेई छॾी आहे उन्हनि, या त पैरेलल यूनाइटेड नेशंस हिननि ठाहे छॾियो आहे। त मूंखां तव्हां पुछो त 20 जेके पॉइंट्स आहिनि बोर्ड ऑफ पीस जा, उन में 20 मां उन ते ऑब्जेक्शन कढी थो ॾियां। पर मूंखे ॿियो वरी सुवाल ज़हन में ईंदो आहे त जे मुल्क इहे शामिल न थियनि, एक्सेप्ट न कनि इहे मुस्लमान मुल्क जेके 8 आहिनि, पाकिस्तान सूदो, या हाणे जेको इन्हनि खे इंटरनेशनल स्टेबलाइज़ेशन फोर्स, मुंहिंजी असेसमेंट इहा आहे त पाकिस्तान लाज़मन मोकिलंदो पंहिंजो फोर्स, ऐं जे इहे न मोकिलनि त पोइ हिन जो मतिलबु इहो आहे त स्लॉटर हाउस वरी खुली पवे, इज़राइल उहो पंहिंजो कमु शुरू करे छॾे। त चॉइस ॿ आहिनि असां वटि, या त इंटरनेशनल लीगल फ्रेमवर्क जो इंतज़ारु कयूं ऐं पिटऊं त उनजो भंजकणी थी आहे, या पोइ उनखे एक्सेप्ट कयूं बोर्ड ऑफ पीस खे। दुनिया जो मज़बूत तरीन सदर, मज़बूत तरीन मुल्क जो उते आहे, उन हिकिड़ी पैरेलल यूनाइटेड नेशन टाइप ठाहे वरिती आहे, ऐं जे हू इम्प्लीमेंट थोरो घणो कराए थो सघे
उन्हनि जी खूनरेज़ी खे थोरो घणो बंदि कराए थो सघे, ज़ाहिर आहे पंहिंजो फ़ाइदो त खणंदो, त फ़िलहालु बर्दाश्त करिणो पवंदो। छो जे असांजे 57 कंट्रीज़ OIC को 6 मीटिंगूं कयूं, जंहिंमें 4 उन्हनि जा सरबराहनि जो इमरजेंसी मीटिंग आर्टिकल OIC जे चार्टर जे आर्टिकल 8 मूजिब कयूं। छा करे वरितऊं? कुझु उन्हनि कोई एक्शन न करे सघिया। यूनाइटेड नेशन जा 4 सिक्योरिटी काउंसिल जा रेज़ोल्यूशन पास थिया। 1924 में बि सीज़ फायर जो कंहिं अमल न कयो। पर हाणे जेको बोर्ड ऑफ पीस आहे, थोरी घणी जेका आहे उन में मंडी शंडी जेका आहे उहा उन जी इम्प्लीमेंटेशन त थी न। पहिरियां रोज़ानो माण्हू मरंदा 200 ऐं 300, हाणे अक्टूबर 10 खां वठी हाणे ताईं 400 शहीद थिया आहिनि, जेके तमामु उहा बि अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। पर हाणे बिना उन जे बॉडी आर्मर जे उते माण्हू नुमाइंदा फिरनि था पिया, इन जा अल जज़ीरा जा ऐं ॿिया। पहिरियां त उन में मथे ते हेलमेट पातल हो ऐं हीअ सभु शयूं। त मक़सदु इहो आहे त हीअ जेके 4-5 पॉइंट इम्प्लीमेंट थी विया आहिनि, बोर्ड ऑफ पीस जा 20 पॉइंट्स, जंहिंमें सीज़ फायर थी वियो, उनजी भंजकणी थिए थी पई। उन्हनि जो एक्सक्यूज़ आहे इज़राइल वटि त हू उतां हमास वारा उनजी वायलेशन था कनि, त उनखे फायर थो हणणो पए। हॉस्टेज रिलीज़ थी विया आहे, कोई जेको डेड बॉडी रही आहे उते वेंदी जॾहिं मिलंदी। प्रिज़नर्स एक्सचेंज थी विया टू इट्स ग्रेटर एक्सटेंट। हाणे डीमिलिटराइज़ेशन जी ॻाल्हि आहे। या डीमिलिटराइज़ेशन में चवनि था पिया हमास त तव्हां ऑक्यूपेशन छॾियो। ऑक्यूपेशन उन वक़्तु हू छॾंदा जेॾी महिल इंटरनेशनल स्टेबलाइज़ेशन फोर्स डिप्लॉय थी वेंदी, त येलो लाइन खां ब्लू लाइन ते हलिया वेंदा, ऑटोमेटिकली गज़ा खां ॿाहिरि निकिरंदा। त हमास बि एतिरो त राज़ी करे वरितो हूंदो न, जो जनरल जेको हैंडल पियो करे उनखे, ऐं कतर वारा जेके एतिरा पैसा ॾियनि। ह्यूमैनिटेरियन एड बहाल थी पवंदी। फ़िलहालु पार्शल ह्यूमैनिटेरियन एड त सीज़ फायर खां उन्हनि शुरू करे छॾी। गाज़ा गवर्नेंस जो इन्हनि पूरो निज़ाम ॾेई छॾियो आहे, त ऐं इंटरनेशनल ओवरसाइट उन्हनि जी शुरू थी वई आहे। इज़राइलियन खे झले छॾियो आहे ट्रम्प, त तव्हां एनेक्सेशन न कंदव, माना तव्हां वेस्ट बैंक खे जिते कब्ज़ो न कंदव। इहे सभु ॻाल्हियूं थियूं आहिनि। टेक्नोक्रेट्स अची विया आहिनि। हाणे त इहे इम्प्लीमेंटेशन थी। इन हालत में जे पाकिस्तान न वेंदो, पंहिंजो नुक़सानु कराईंदो, त भले कराए। जी ठीकु आहे। त जमी साहब, जीअं मां चयो त चैलेंजिस बि तमामु घणा हूंदा पाकिस्तान जी कॉन्ट्रीब्यूशन जा, उन्हनि खे मां तफ़सीली बयान बि कयो। त इंटरनल लेवल ते बि कुझु ॾिसो पिया, मुल्क अंदरि के मामला थींदे ऐं सम्झो पिया त हाणे हुकूमत खे, रियासत खे ज़रूरत पवंदी त हिन मामले खे पार्लियामेंट हाउस में खणी अचे ऐं पोइ हुन ते डिस्कशन थिए। जेका असांजी आहे पार्लियामेंट जंहिं हालत जी बि आहे, जंहिं सूरत में आई आहे वीचारड़ी, त उन खां कराए वठंदा। उहो त दैट्स नॉट अ प्रॉब्लम। उहो करे पार्लियामेंट वीचारी खे छा आहे, उहो ठपोणी छॾंदी उन ते। असुल त ॻाल्हि इहा आहे त जेके गवर्नमेंट आहे हिन वक़्तु, जंहिं हिसाब सां हले थी पई, उनखे खपे त उहो फ़ैसिलो कनि पंहिंजो। जेके हिन वक़्तु जियो पॉलिटिकल लैंडस्केप आहे, असांजा पार्लियामेंटेरियन उन में काफ़ी कुझु क़ाबिल बि आहिनि, पर मोस्टली त ठपे ते ठप हणी छॾंदा आहिनि। उहो जेको पोयां 27 थियो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट या 28 अचण वारी आहे, उहो बि थी वेंदो। या जीअं फाइनेंशियल बिल जीअं पास थींदो आहे, शाम जो अची 6 किताबूं रखी छॾंदा आहिनि टेबल ते, सुबुह जो ॾिसंदा आहिनि त आइज़ हैव इट, सभु आइज़ हैव इट थी वेंदी आहे उन में। त उहा प्रॉब्लम न आहे। असल प्रॉब्लम इहा आहे त पंहिंजो फ़ैसिलो हिननि खे करणु खपे। बाक़ी रहियो सवाल कंसल्टेशन जो, पार्लियामेंट जो, मां नथो सम्झां त पार्लियामेंट वारो को मसइलो थींदो। पहिरियां बि न थियो आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट में, त हाणे कहिड़ो मसइलो थींदो। त हीअ जेके 12 पॉइंट आहे, 12हों पॉइंट जेको हिन में 20 पॉइंट पीस प्लान आहे, उहो इम्पोर्टेंट आहे पाकिस्तान लाइ। त पैलेस्टीनियन स्टेटहुड थींदी या न थींदी, फ़लस्तीनियन खे पंहिंजो को सल्तनत, उनखे पंहिंजी स्टेट मिलंदी या न मिलंदी। त उन जो सॼो रोड मैप ॾिनल आहे उन में। पाकिस्तान जहिड़ो ज़ोरदार मुल्क उते हूंदो, इजिप्ट हूंदो, ॿिया मुल्क उते सऊदी अरब हूंदो, तुर्की हूंदो, त उन में घटि में घटि पंहिंजो कोई थोरो घणो त ज़ोर लॻाए वठंदा न। ख़ुदाद रसी कराइण जी कोशिशि कंदा न, पाकिस्तान खे को बधी त न रखंदो न उते, या तुर्कीअ खे या सऊदी अरब खे वठी अचनि वापसि, विड्रा करे वठनि। विड्रा करण में त कंहिंखे को प्रॉब्लम न थींदी जे हुनजे मर्ज़ी मूजिबि नथो थिए। त जेको पॉइंट नंबर 12 आहे, उहो तमामु इम्पोर्टेंट आहे, उन जी ज़रूरत हूंदी आहे। डीमिलिटराइज़ेशन पॉइंट नंबर जेको उनजो 9 आहे उन में, या जेके डीमिलिटराइज़ेशन जो पॉइंट आहे, पॉइंट नंबर 4, उहो इम्पोर्टेंट आहे। 20 पॉइंट्स में 20 पॉइंट्स सॼो हिकिड़ो रोड मैप आहे। उन जी इम्प्लीमेंटेशन लाइ ज़रूरी आहे त इहे 8 मुल्क जिन्हनि पग ॿधी
इन जो कंसर्न ॾिनो आहे उहे उन में मौजूदु रहनि। हाणे उन खां बाइकाट कंदा या न वेंदा त फ़लस्तीनियुनि जो नुक़सानु कराईंदा। जी जमील साहब मूंसां गॾु हाणे जी.आर. बलोच साहब बि मौजूदु आहिनि, नाज़रीन सीनियर डिप्लोमेट आहिनि जी.आर. बलोच साहब, उन्हनि खे बि भलीकार। जी.आर. साहब अस्सलाम वालेकुम, भलीकार अव्हांखे। जी.आर. साहब, ग़ज़ा अमुन बोर्ड ते ॻाल्हि थिए पई ऐं कीअं ॾिसो पिया उन में कॉन्ट्रीब्यूशन जे हवाले सां पाकिस्तान जे लाइ इम्पैक्ट, चैलेंजिस छा ॾिसो पिया? जी थैंक यू। असल में ग़ज़ा पीस प्लान जेको आहे सो it is half truth to start with. छाकाणि जो बिगिनिंग में त इहो ई हो त कंहिं तरह सां ग़ज़ा में रहंदड़ फ़लस्तीन जी खून खराबे खां बचायो वञे, उन्हनि खे बम्बार्डमेंट खां बचायो, इज़राइल जी वहशत खां बचायो वञे। कंहिं हद ताईं उनमें कामयाबी थी आहे ज़रूर, लेकिन असांखे ख़बर आहे त संयुक्त पीस प्लान 400 खां वधीक 500 तक़रीबन शहीद थी चुका आहिनि। रोज़ कुझु न कुझु हू मारींदो रहंदो आहे पंहिंजे तौर ते। पर इन में देयर इज़ नो डाउट त तमामु वॾा वॾा मुल्क जीअं आहिनि जंहिंमें पाकिस्तान बि आहे, विच इज़ गुड फॉर पाकिस्तान, छाकाणि जो पाकिस्तान हिकिड़ी जेका वॾी टेबल आहे दुनिया जी रिकन्सिलिएशन जी, पीस मेकिंग जी, उन ते वेठो आहे। पर उन सां गॾु उन ते वॾी जवाबदारी बि अचे थी, छाकाणि जो पब्लिक सेंटिमेंट असां वटि आहे उहो दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट टू बी केप्ट इन माइंड त को बि अहिड़ो कॉम्प्रोमाइज़ न कयूं जंहिंसां कंहिं तरह सां बि इज़राइल जे वहशत खे, इज़राइल जी एट्रॉसिटी खे को लीगल कवर मिले या उनजी ऑक्यूपेशन खे को लीगल कवर मिले। दैट इज़ द बिगेस्ट रिस्क इन माय व्यू इन पीस प्लान जो। लेकिन जेकॾहिं हीउ पीस प्लान अॻिते वधे थो ऐं हिकु लिहाज़ सां रोड मैप 3rd ऐं 4th जेको जो आहे उन तरफ़ वञे थो स्टेज ते त पोइ दुरुस्त आहे। पोइ मुंहिंजे ख़्याल आहे कि हद ताईं it will be a great achievement for all those who are involved. लेकिन रिस्क वॾा आहिनि, रिवार्ड नज़र घटि था अचनि, but we can only count on the goodwill of those who are pushing this plan. So लेकिन पाकिस्तान जो हुअणु ज़रूरी आहे। I entirely agree with that point of view. ऐं मूं लिखियो बि हिकिड़ो आर्टिकल हुयो to join or not to join, ऐं उन में मां सॼा प्रोस ऐं कॉन्स लिखिया हुआ। उन में पोइ इहो आहे, उन में फेवर में इन करे we cannot opt out. असां वटि opt out या उन मां ॿाहिरि रहण जो को जवाब बि कोन्हे ऐं असां वटि उहो मतिलबु उनजो कुझु जस्टिफिकेशन कान्हे का। इन्वॉल्वमेंट जी आहे, उन में लीवरेज आहे तव्हां वटि, उन में तव्हांखे you can always prevail on people, give your point of view, or at least resist if there is something which is adversarial to the Palestinians, because the Palestinian, like ultimately the establishment of Palestinian state is the goal of our foreign policy on Palestine. तो उहा लाज़मी आहे असांखे रखणी आहे ऐं कंहिं तरह सां बि इज़राइल जी ऑक्यूपेशन खे फॉर्मलाइज़ नाहे करणो, उनजे एट्रॉसिटीज़ खे जेको आहे इम्प्यूनिटी नाहे ॾियणी ऐं ऑब्वियसली कंहिं तरह सां बि ही बोर्ड अहिड़े कंहिं बि स्कीम जो हिसो न बणिजे जंहिंमें हू बजाए empowerment ऑफ पैलेस्टीनियन जे बजाए डिसएम्पावरमेंट जो असबाब बणिजे। ऐं गॾोगॾु जी.आर. साहब, जीअं ॻाल्हि थी आहे हाणे अफ़गानिस्तान जे हवाले सां बि ज़रूरु अव्हांखे ॼाणणु चाहींदासीं त अफ़गानिस्तान पॉलिसी खे वठी करे वज़ीर आज़म फील्ड मार्शल सभिनी वाज़े कयो आहे त हाणे अफ़गानिस्तान पुरअमन रहे थो या नथो रहे। हाणे फ़ैसिले जो वक़्तु अची वियो आहे, उनखे तइ करिणो पवंदो उन शइ खे, ऐं फ़ैसिला जो मोड़ आहे। इन ते कीअं पिया ॾिसो, मां छा कॉमेंट कंदो? स्टेटमेंट ज़ाहिर है इलाही सेंटिमेंट आहे असांजी फ्रस्ट्रेशन जी, पाकिस्तान जी हिकिड़े लिहाज़ सां ऑलमोस्ट बर्दाश्त जी जेको असां रिस्ट्रेन या कंस्ट्रेंट रखियो पिए पाण ते, रिस्ट्रेन रखियो पिए, उनजी बि का लिमिट आहे। सो आई थिंक ही इज़ काइंड ऑफ स्पीकिंग हिज हार्ट आउट त पाकिस्तान घणो बीट थी चुको आहे, पाकिस्तान काफ़ी सारो तठियो आहे ॿियनि तरीक़े सां बि, पर हीउ जेको टेररिज़म जी जेका वेव आई आहे जेका तालिबान जे अचण खां पोइ, विच इज़ नॉट जस्टिफाइबल, न उनजी का जस्टिफिकेशन आहे ऐं न ई उनखे कंडोन करे सघिजे थो। दे हैव अ मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, दे हैव अ लीगल रिस्पॉन्सिबिलिटी एज लॉन्ग एज हू पंहिंजे पाण खे डिफेक्टो या डिजोर गवर्नमेंट चवनि था इन काबुल। जी जी, थैंक यू सो मच जी.आर. साहब। जमील साहब, अव्हां छा कॉमेंट कंदो उन ते, ऐं अफ़गान पॉलिसी जे हवाले सां
ज़ाहिरा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुनजो ज़िक्र थिए पियो, केतिरा ई चांसिस ॾिना विया, असां ॾिठासीं त डायलॉग जे हवाले सां बि मामरा असांखे नज़र आया, पर हुन बावजूदि उतां मामरनि में का बहितरी कोन आई ऐं हाणे फ़ैसिलाइतो बिल्कुलु मोड़ अची चुको आहे ऐं हुनजो ज़िक्र थिए पियो त हाणे इहो तय करिणो पवंदो अफ़गानिस्तान खे, हाणे गुंजाइश न रही आहे बाक़ी। असां तमामु गौरे दिलि सां इहे फ़ैसिला कया आहिनि पाकिस्तान, छो जो पाकिस्तान काफ़ी चांस ॾिनो अफ़गानिस्तान खे। पाकिस्तान हमेशह इहो ई सोचियो त अफ़गानी जेके आहिनि असांजा आम अफ़गानी जेके आहिनि असांजा ब्रदर्स आहिनि, उहे जेके हथियार खयूं वेठा आहिनि उहे न, पर आम जेके अवाम आहे उतां जी। पर हाणे नौबत इहा अची वई त हर हरबो करे आज़माए त पोइ इहो फ़ैसिलो जेको मोड़ अची वियो आहे उन ते फ़ैसिलो करिणो पियो हाणे सख़्ती वारो। ऐं जीअं त असांजे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ फील्ड मार्शल साहब चई छॾियो आहे त हाणे बि का गुंजाइश आहे ई न, छो जो रही न आहे। दरअसल असांखे वी आर पुश्ड अगेंस्ट द वॉल, त उन में नाउ फेवरेबल कंडीशन इहा आहे पाकिस्तान लाइ त इंटरनेशनली बि अफ़गानिस्तान वारनि को पंहिंजो इम्प्रेशन इहो ई ॾिनो आहे त 20 खां वधीक उन्हनि वटि जेके दहशतगर्द ग्रुप आहिनि उन्हनि खे पनाह ॾेई वेठा आहिनि। ऐं ही अक़वाम मुतहिदा जी रिपोर्ट आहे, मॉनिटरिंग टीम जी रिपोर्ट आहे, जेके सबमिट 4 भेरा थी चुकी आहे, थी वियो आहे। अमेरिका जी इंटेलिजेंस रिपोर्ट जेके 3 महीना 4 महीना थी पब्लिश थी, उन में ॾिनो आहे त जे हिनखे अफ़गानिस्तान जे इहे ग्रुप जेके 20 खां वधीक आहिनि इन्हनि खे जे क़ाबू न कयोसीं त ही अमेरिका ते बि हमिलो कंदा ऐं वेस्टर्न कंट्री ते बि कंदा। त माना इहो थियो त जे असां न कंदासूं त अमेरिका हमिलो करे छॾंदो, त असां खां जे असां फेल थी वियासीं पोइ बि अमेरिका या ॿी का वॾी ताक़त जेका आहे उहा कंदी हिनखे हमिलो करे छॾंदी। त ही सभु शयूं जे असां ॾिसूं त असां वटि दैट इंटरनेशनली असांजे फेवर में आई हो त जे उहे ॻाल्हियुनि सां नथा वञनि त थोरी सख़्ती करणी पवंदी, ख़ासि तौर ते उहे जेके दहशतगर्द जा ठिकाना आहिनि जिथां असां वटि हमिलो थिए थो पियो। पहिरियां ते असां बिल्कुलु कॾहिं बि उनजे मुल्क में वञी को एक्शन न कयोसीं, हाणे ॻाल्हि बिल्कुलु सिधी लॻी पई आहे। हाणे त असांखे छॾियो जेके किर्गिस्तान ऐं उज़्बेकिस्तान वारा बि इहो ई कनि था पिया त बॉर्डर क्रॉसिंग कनि था पिया त उहे बि सख़्ती था कनि, मारीनि था पिया। त उनजो सबबु इहो ई आहे त इंटरनेशनली को इहो पंहिंजो जाइ न ठाहे सघिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि तालिबान खे हाणे नुक़सानु इहो आहे त जेके कंधार ग्रुप उहो बेख़्याल जो आहे, जेको काबुल ग्रुप आहे तालिबान में उहो बेख़्याल आहे, पाण में नथा ठहनि पिया। इन जे करे पाकिस्तान जो त हर लिहाज़ सां इन में तमामु सोचे सम्झे उन्हनि खे एक्शन करणो पवंदो, छो जो इहो डिस्टेबलाइज़ेशन अफ़गानिस्तान में जे वरी थी वई त उहो ई वञी ॾचो पवंदो असांखे, रेफ्यूजीज़ जो इकनॉमिक प्रेशर असां ते पवंदो, उहो ई गन कल्चर वारो सिलसिलो वरी शुरू थी पवंदो, रेफ्यूजीज़ सां ॿिया बि अची वेंदा जीअं पहिरियां थिया। त पाकिस्तान खे इन वक़्तु ॿियो को रस्तो न आहे, जीअं चीफ ऑफ स्टाफ जेको असां चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जीअं चयो आहे उन रस्ते ते हाणे पाकिस्तान बिल्कुलु वाज़े ऐं पधरी ॻाल्हि करे छॾी आहे, जंहिंजे करे हाणे तालिबान खे पंहिंजी पोज़ीशन वठणी पवंदी त तालिबान हाणे कहिड़ी पोज़ीशन वठंदा। ऐं इहो आहे बि उहो हरबो त इन खां बाद ॿियो को हरबो रहंदो न असां वटि, छो जे असां इहो लास्ट जेको असां वटि हुयो ट्रम्प कार्ड उहो बि असां इस्तेमालु कयूं था पिया। ऐं असांजी दुआ आहे त हिन में असां कामयाबु थी वञूं, पाकिस्तान में थोरी ठापुर अचे ऐं इहो रोज़ानो जेको आहे असां ते दहशतगर्दी वारो मामिलो इहो घटि थिए, ख़तमु थिए, छो जो पाकिस्तान अदरवाइज़ इन वक़्तु जेके उनजी इमेज दुनिया में थी आहे, फॉरेन पॉलिसी जेका बहितर थी आहे, उनजे तहत इन्वेस्टमेंट जी उमेद तमामु बहितरीन थी पई आहे। माण्हुनि जे वापार करण जो पाकिस्तान में माहौल अञा थोरो ठाहिनि था पिया, बिजली पाणी जो उहो थी वेंदो त हू बि थींदो, पर जे सिक्योरिटी जो मामिलो न थियो त हड़े जेके असांजा अचीवमेंट्स आहिनि उहे लुड़ी वेंदा। जी थैंक यू सो मच डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नाज़रीन ज़फ़रुल्लाह शेख साहब ऐं JR बलोच साहब मूंसां गॾु मौजूदु आहे, उनजी ॻाल्हि मां ॿुधी, गुफ़्तगू मां ॿुधी, पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वटि सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ ऐं महिमाननि सां गॾु, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।